बहादुरी ऐं टरड़ाइप में को घणो फ़र्क़ु कोन्हे। जवानी में 25 सालनि ताईं 30 सालनि ताईं नौजवान में जोश जज़्बो कावड़ घणी हूंदी आहे, ख़ौफ़ घटि हूंदो आहे, ॿिए खे घटि भाईंदो आहे ऐं उन दौरान हुन जा केतिरा ई अमल जेके बज़ाहिर हुन जी नज़र में दिलेरी बहादुरी वारा हूंदा या ॿियनि जी नज़र में, पर उहो कंहिं हद ताईं वरी टरड़ाइप बि हूंदी आहे, छो जो हुन में सहप बर्दाश्त न हूंदी आहे। तंहिंजे करे उहो टरड़ो हूंदो आहे, जंहिंखे वरी माण्हू बहादुर सम्झंदा आहिनि। इहे शयूं थींदियूं रहंदियूं वञी 40 सालनि ताईं। उनखां पोइ हुनजो कुझु जज़्बो जोश घटिबो, वरी हाणे अमली ज़िंदगी में रोज़गार कारोबार शादी ॿार बच्चा। हाणे जेकॾहिं शादी थियल अथसि त हाणे 40 सालनि खां पोइ ॿार थींदा, जवान थींदा, हाणे उन्हनि जूं घुरिजूं ज़रूरतूं औलाद कमज़ोरी आहे। हाणे हुनखे ख़बर पवंदी त हुन जवानी जे दौरान माज़ी जे दौरान केॾियूं ग़लतियूं कयूं, केॾियूं ख़ामियूं ज़िंदगी में रहियूं, केॾियूं हुन टरड़ाइप कई जंहिंखे उहो दिलेरी अरड़ाइप सम्झे पियो त उहो को अरड़ो हुयो, पर असुल में उहो टरड़ो हो। इहा हुनखे पोइ ख़बर पवंदी 40 सालनि खां पोइ त हुन छा छा करे चुको आहे। 20-25 सालनि जी उमिरि दौरान जॾहिं हुन में कावड़ घणी, सभु बर्दाश्त न हुई, नसीहत हिदायत हो क़बूल न पियो करे, छो जो आम तौर ते नौजवान खे का बि नसीहत कंदो त या हुनजे लाइ दुश्मनी, उनखे उहो ज़हर सम्झंदो। हिकिड़ो बेरोज़गार नौजवान हुजे तव्हां हुनखे रोज़गार कारोबार जो चवंदो, हुनखे कावड़ लॻंदी। नौजवान जेको तालीम खां परे आहे, पढ़े थो पर उन दिलचस्पी आहे महिनत सां न, हाणे हुनखे चवंदो आहे महिनत कर ऐं दिलि लॻाए पढ़, त इहा ॻाल्हि हुनखे न वणंदी। यानी जंहिं बि शइ जो तालुक़ु हिदायत नसीहत सां आहे उहो हुनखे न वणंदी, छो जो हुन में कावड़ घणी आहे, अरड़ाइप घणी आहे ऐं हू सम्झे थो त सभु कुझु मां ई आहियां। ऐं उन दौरान ई हू तमामु घणियूं ग़लतियूं करे थो, जेके बाक़ी ज़िंदगीअ में उनखे उहो नुक़सानु ॾींदियूं रहनि थियूं। पंहिंजे माइटनि जे हवाले सां हुनजा चयल जुमिला, हाणे हुन त चई छॾियो, पंहिंजी बेवकूफ़ी में चयईं, कावड़ में चयईं त असांखे कंहिंजी बि परवाह कान्हे, ख़ासि तौर ते माइटनि जे हवाले सां, के चाचे जे हवाले सां का तकलीफ़ या मामे जे हवाले सां का परेशानी, चवंदो आहे असांखे कंहिं चाचनि जी का परवाह छा, असांखे खाराइनि था छा। हाणे हो त बम त हुन फिटी कयो, हाणे हुन त चई ॾिनो, पर जंहिंजे लाइ इहो चयईं त भाउ असांखे हुनजी परवाह न आहे, उहो बि इंसानु आहे, छो जो माफ़ त केर बि कोन थो करे। हाणे उन तो दिलि में उहो जुमिलो विहारे छॾियो त मुंहिंजे भाइटे हीअं चयो त भाउ असांखे चाचे जी का परवाह छा, असांखे खाराए थो छा। हाणे सॼी उमिरि उहो चाचो तो दिलि में उहा ॻाल्हि रखे छॾींदो, हाणे जॾहिं बि हुननि जे लाइ तकलीफ़ या ॾुखियाई थींदी त मुंहिंजे वेझो ई न ईंदो। इहे जेके कावड़ वारा जुमिला, लापरवाही वारा जुमिला पंहिंजनि अज़ीज़नि माइटनि जे लाइ जेके चवे थो, उहे तुंहिंजे लाइ सख़्तु नुक़सानकार आहिनि। त इंसानु बाद में उनखे ख़बर पए थी त मां केतिरी जेको आहे दाफ़ करे चुको आहियां। ऐं इहो ई ज़ाती ज़िंदगी आहे इंसान जी। वरी उन हवाले सां सियासी ज़िंदगी आहे, कंहिं तंज़ीम जो अॻुवान आहे या लीडर आहे, हाणे उते बि जेकॾहिं हू जज़्बात कावड़ या पंहिंजो पाण खे दिलेरी बहादुरी जे हिसाब सां के कमु कारनामा कारवायूं करे थो, त उनखे हाली ख़बर नथी पए त इहा क़ौम जे लाइ, माण्हुनि जे लाइ केतिरियूं नुक़सानकार इहे शयूं आहिनि। ऐं बाद में ख़बर पई थी त हुन जंहिंखे असां दिलेर पिया सम्झूं, असल में उहो दिलेर कोन हो, अरड़ो कोन हो, असल में उहो टरड़ो हो। उन टरड़ाइप में हुन इहे कारवायूं या इहे कमु कया। पर हाणे उनखे बि 40-50 साल खां पोइ जॾहिं हुनजी हयाती अचे थी त उन माज़ी वारे जेकी सियासत आहे उनजी बि उनखे ख़बर पइजी थी वञे त मां केतिरो नुक़सानु कयो आहे, पर उज़ालो नथो करे सघे। उनजे करे जेको क़ौम खे माराए, माण्हुनि खे माराए सियासत करे थो, उहा बि हुनजी टरड़ाइप में ई शामिलु आहे। कोशिशि लीडर जी आहे, हुनजी आहे त पंहिंजी क़ौम खे, पंहिंजे माण्हुनि खे बचाए, अहिड़ी जिदोजहद करे जो माण्हुनि जा मसइला बि हल थियनि ऐं माण्हुनि जी जान ऐं माल जो उन में तहफ़ुज़ बि हुजे। सो बहादुरी ऐं टरड़ाइप में घणो फ़र्क़ु कोन्हे। जंहिंखे बहादुरी या अरड़ाइप सम्झूं था, उहा असल में टरड़ाइप बि हूंदी आहे। तंहिंजे करे सोची सम्झी अमल ऐं क़दम खणणु घुरिजनि। सब्र ऐं बर्दाश्त में तमामु घणी ताक़त बि आहे, फ़ाइदा बि आहिनि। ऐं पंहिंजनि वॾनि बुज़ुर्गनि खां जेके उन्हनि जा मुशाहिदा आहिनि, उन्हनि जा जेके तजुर्बा आहिनि, उन्हनि मां पढ़णु खपे। ऐं ख़ासि तौर ते हिदायत नसीहत जेको करे त उनखे क़बूलु करणु खपे। उन ते कावड़जण या रंज थियण जी त का ज़रूरत ई कोन्हे। पर माना जवानी अहिड़ी हूंदी आहे, जीअं चवां जवानी
कुफर आहे। उहो दौरु अहिड़ो आहे जो हुनखे कावड़ अज़ुख़ुदि अचे थी चङाई चवण ते। जेकॾहिं कंहिंजी बुरी संगत आहे, बुरनि माण्हुनि सां जो आहे, नशे में आहे, हाणे हुनखे जेकॾहिं को वॾो पंहिंजो चवंदो त हुन ते बि हुनखे कावड़ लॻंदी त मुंहिंजे दोस्तनि जे लाइ उहो ईअं थो चवे। हाली त हुनखे ख़बर नथी पए तुंहिंजा दोस्त जेके आहिनि उनजा दुश्मन आहिनि। सो इहे नसीहत हिदायत करण वारो उन्हनि खे नौजवाननि खे घटि पसंदि हूंदो आहे, एॾी हुन में हूंदी आहे, अरदाइप हूंदी आहे। असल में उन वक़्तु हुनखे कंहिं शइ जी एतिरी सम्झ ऐं सोच न हूंदी आहे त मां छा थो कयां, कंहिंसां घुमां थो फिरां थो। पर जेके वॾा हूंदा आहिनि उन्हनि खे त वरी हिकिड़ो उन्हनि जे तजुर्बो हूंदो आहे त हीअ माण्हू कहिड़े क़िस्म जा आहिनि।